दोस्तों, मां हाँ सियाल हयात मूसां गॾु अॼु जेको दोस्त वेठो आहे मुंहिंजो साईं सुभारो ख़ान भट्टी साहब। ही सिंध जो सुघड़ आहे जेको लाखा रोड शहर में रहे थो। संसी किताब सोन कणा सोभारे जा सुघड़ाइप जो आहे। साईं खां पुछंदासीं, साईं तव्हां इहो ॿुधायो त हिन फन में तव्हां कॾहिं खां आहियो, केतिरो वक़्तु थियो आहे? माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। पहिरीं ॻाल्हि त साईं सियाल हयात साहिबु अवां जो शुक्रगुज़ार आहियां जो अॼु असांजे कखरनि ते कही आया हो। अवां जी इहा असां ते नवाज़श ठही। बाक़ी रही ॻाल्हि फन जी त मुंहिंजो हिन फन सां तालुक़ या वास्तो अॼु खां 30 साल पहिरियां जो आहे। 1990 में मां पंहिंजे उस्ताद प्यारे हालेकोट सां गॾिजी सचल सरमस्त ते हाज़िरी भरी आहे। साईं तव्हां खां इहो पुछंदासीं त तव्हां कहिड़ो कहिड़ो सनफ़ो हिन सुघड़ाइप में लिखंदा आहियो? बुझारत बि चई आहे, वरी उन खां बाद में हुनुर आहे, हुनुर बि चयो आहे, डोर बैत हूंदा आहिनि उहे बि चया आहिनि, ऐं गुरचेलो थींदो आहे उहा बि सिंफ़ आहे, उहा बि चई आहे। ऐं सभिनी खां वधीक मोतबर सिंफ़ आहे असांजी सींगार, उहो सींगार बि चयो आहे। ऐं उन खां बाद में जेके वरी ॿियूं नंढियूं हदबंदियूं आहिनि, तजनीस बैत हूंदो, कड़ो करे में बैत हूंदो, ऐं को लश्कर जो बैत हूंदो, सतसुरो बैत हूंदो। यानी कोशिश कई आहे त जेके बि सुघड़ाइप जूं सिंफ़ूं आहिनि उन्हनि सभिनी ते थोरो या घणो। अच्छा साईं सवाल हाणे ॿिए सवाल पुछण खां अॻु में छो जो दोस्त जेके ॾिसंदा हूंदा जी साईं ज़रूरु चवंदा त भला असां कुझु ॿुधूं सही। हिकिड़ो सींगार ॿुधायो, पोइ वरी ॿिया सवाल। बिस्मिल्लाह जी बिल्कुलु ॿुधाईंदासूं। सींगार जो बैत ईअं थींदो त सींगार पंहिंजे साईं जा सुणा थो संसार में, मां बि बेड़े मोती मोहबत जा थो पेश कयां पिरीअ ख़ातिर प्यार में। हे जरकायला जब्बार जो हिन खां घणो घटा हीरो बि कह हार में। मुंहिंजे महबूब जो छा चंड पुॼे चमकार में, सुहिल जे सींध खे फणी छा फूलारींदी वर नाहे को वार में। अखियूं आहिनि अजीब जूं सुरमेरीअ सुहण छा बीहे कजल कतार में। वरी छा चइजे लालाही लबन जी ईअं गुल नाहे गुलज़ार में। खथूरी बि ख़ुशबू वठे पई मुंहिंजे खान खां छा हणंदो अतो होॾ हुबकार में। मिठी ॿोली मुंहिंजे महबूब जी छा कोयल पुॼे पुकार में। हाथी बि हलत ॾिसी हबीब जी वञी गुम थियो कह गार में। साईं जा सोभ सोभारे खे गोहर पंहिंजे गुफ़्तार में, हर आजिज़ अर्ज़दार में रुबाई तुंहिंजी वात। साईं तव्हां थोरो बसि हाणे नंढो सवाल ॿुधायो जी पोइ पाण वरी मोकिलाईंदासीं त हिन में दहस में ऐं सींगार में बुनियादी फ़र्क़ु कहिड़ो आहे? सींगार लफ़्ज़ असुल में आहे त जेका बि शइ हुस्न में इज़ाफ़ो करे ठाह ठूह में, हाणे उनखे सॾिबो सींगार। ऐं दहस वरी ईअं थींदो त 10 नाला हिक ई शइ जा उन ते रखी ऐं उन्हनि खे भेटा ॾिबी, तशबीह ॾिबी त हुनजे अञा बि हुस्न में इज़ाफ़ो थिए। हाणे मसलन हाणे सिधो सो सींगार आहे त हुस्न जी हद न आहे अंगई, ॿियो सुहिणा पाण सिंगारी छो पियो मारी। तेल लॻायो सुरमा पायो साजन वार सवारी छो पियो मारी। मुंहुं मलियो तूं मुश्क में मिठड़ा हर हंधि पियो हुबकारी छो पियो मारी। खणियो खुमारा आहू अखड़ियूं नाज़ मझा थो निहारी छो पियो मारी। बर्फ़ बदलते बखमल पाए पीस के ॾाथो कारी छो पियो मारी। गैर वांगे गोहर जानी विखुन खे थो वारी छो पियो मारी। चुपुर तुंहिंजी चित चरियो कयो गणतिन में थो गारी छो पियो मारी। दाम अॼो दीदार जी दिलबर ख़ुशिन खां थो खारी छो पियो मारी। रम्ज़ इन्ही सां राह विदन जूं दिलियूं यार दुतारी छो पियो मारी। ताजन ते तूं तीर नज़र जा हर हर यार उलारी छो पियो मारी। हाणे इहो आहे सींगार। हाणे आहे दहस। हाणे 10 नाला वारनि जा। हाणे सींगार जो बैत आहे त छा वर विझन वासींग तंहिंखां वध आहिनि वरियाम संदा ॿार। ॾोॾर मिरिंग ॾकी जा ॾिसी गेवन संदी गुलज़ार। खेवण विसरियो पसी उगन जा इसरार। मूर वध मुश्क जा अतुर अंबीर छॾ यार। बरक न हुई बराबर बाल प्रिय जे पार। गोला लक गोहर जा
गेसू घुंडीदार मासिया महबूब जा छा भौर कन भंकार मुल्क मुबारक मान की छा तुई करे तकरार सूह सरासर सरवर जी छा शायर कंदो शुमार 1.25 लख नबीअ खे हो अरबीअ संदो इंतजार माफ़ी ॾींदे मिड़नी खे तूं सचा सरदार गुनाहनि में गर्क आहियूं का मार कजा मुख्तियार पान तूं पगदार अथई पारत प्यारे जी। वाह से हाणे इन्हनि में नाला कहिड़ा हुया 10 जेके उहे जेके 10 नाला जेके आहिनि वारनि जा वार ज़ुल्फ नूर घुंडीदार इहे वारनि जा नाला इहे सिंगार जो इहे नाला इहे 10 माशाअल्लाह से अल्लाह से तव्हांखे ख़ुशि कंदो अल्लाह से तव्हांखे अञा कामयाबी ॾींदो। दोस्तो हिन असांजे दोस्त खे कलंदर जे मेले तां कलंदर जो अवॉर्ड मिली चुको आहे ऐं सकाफ़त खाते वटि बि जेके रजिस्टर्ड सुघड़ आहिनि उन्हनि में सुधारो आहे। असांजी दुआ आहे त हीउ अञा कामयाबी माणींदो ऐं असांजी इहा बि दुआ आहे त सिंध में अहिड़ा सुघड़ रोज़ पैदा थींदा रहनि जेके सिंध जे सकाफ़त खे सिंध जी ॿोली खे सिंध जे अदब खे ज़िंदा रखनि। वरी ज़िंदगी हूंदी त मुलाक़ात सां थींदी पई हक़ मौजूद दुआउनि में यादि रखंदा।